बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 6 की आसान सिंधी में सबक 24 यानी 24वां सबक सिंध ऐं सिंधी ॿोली यानी सिंध और सिंधी ज़बान के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी इस सबक का हम बाकायदा आगाज़ बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे। असीं सिंध में रहूं था। सिंध पाकिस्तान जो एक सूबो आहे। ॿियनि सूबनि जा नाला ही आहिनि पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा सूबो। पाकिस्तान असां सभिनी जो मुल्क आहे। इन जी क़ौमी ॿोली उर्दू आहे, पर सूबनि खे बि पंहिंजियूं ॿोलियूं आहिनि। पंजाब जी ॿोली पंजाबी आहे, बलूचिस्तान जी ॿोली बलोची आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे रहाकनि यानी पठाणनि जी ॿोली पश्तो आहे। अहिड़ीअ रेत सिंध जी ॿोली सिंधी आहे। सिंधी ॿोली तमामु क़दीम ॿोली ऐं दुनिया जी सुधरियल ॿोलियुनि मां हिकु आहे। हीअ ॿोली ॻाल्हाइण में ॾाढी सुठी ऐं मिठी आहे। सिंध में रहंदड़ समूरनि माण्हुनि खे अहिड़ी सुठी ॿोली सां प्यार करणु घुरिजे। ॿोली जे वसीले माण्हू हिक ॿिए जे वेझो ईंदा आहिनि। ॿोली ख़ुदा जी नेमत आहे। कुरान शरीफ़ में चयल आहे त असां इंसान खे ख़ल्क़ कयो आहे ऐं खेसि ॻाल्हाइण सिखारियो। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। असीं सिंध में रहूं था यानी हम सिंध में रहते हैं। सिंध पाकिस्तान जो एक सूबो आहे यानी सिंध पाकिस्तान का एक सूबा आहे। ॿियनि सूबनि जा नाला ही आहिनि यानी दूसरे सूबों के नाम ये हैं पंजाब, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा सूबो यानी पंजाब, बलूचिस्तान और सूबे ख़ैबर पख्तूनख्वा। पाकिस्तान असां सभिनी जो मुल्क आहे यानी पाकिस्तान हम सब का मुल्क है। इन जी क़ौमी ॿोली उर्दू आहे यानी इसकी कौमी ज़बान उर्दू है, पर सूबनि खे बि पंहिंजियूं ॿोलियूं आहिनि यानी सूबों की भी अपनी ज़बानें हैं। पंजाब जी ॿोली पंजाबी आहे यानी पंजाब की ज़बान पंजाबी है। बलूचिस्तान जी ॿोली बलोची आहे यानी बलूचिस्तान की ज़बान बलोची है ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे रहाकनि यानी पठाणनि जी ॿोली पश्तो आहे यानी ख़ैबर पख्तूनख्वा के बाशिंदों यानी पठानों की ज़बान पश्तो है। अहिड़ी रेत सिंध जी ॿोली सिंधी आहे यानी इसी तरह सिंध की ज़बान सिंधी है। सिंधी ॿोली तमामु क़दीम ॿोली ऐं दुनिया जी सुधरियल ॿोलियुनि मां हिकु आहे यानी सिंधी ज़बान बहुत कदीम, बहुत पुरानी, तरक्की याफ्ता और बोलने में अच्छी है। ही ॿोली ॻाल्हाइण में ॾाढी सुठी ऐं मिठी आहे यानी ये ज़बान बोलने में बहुत ज़्यादा मीठी और अच्छी है। सिंध में रहंदड़ समूरनि माण्हुनि खे अहिड़ी सुठी ॿोली सां प्यार करण घुरिजे यानी सिंध में बसने वाले सब लोगों को ऐसी अच्छी ज़बान से प्यार करना चाहिए। ॿोली जे वसीले अणजाण माण्हू हिक ॿिए जे वेझो ईंदा आहिनि यानी ज़बान के ज़रिए अजनबी लोग एक दूसरे के करीब आते हैं। ॿोली ख़ुदा जी नेमत आहे यानी ज़बान ख़ुदा की नेमत है। कुरान शरीफ़ में चयो आहे त असां इंसान के ख़ल्क़ कयो ऐं खेसि ॻाल्हाइण सिखारियो यानी कुरान शरीफ में कहा गया है कि हमने इंसान को पैदा किया और उसे बोलना सिखाया। घणियूं ॿोलियूं सिखणु सुठी ॻाल्हि आहे। इन तरह माण्हू जो इल्मु वधे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त मोमिन खे इल्मु हासिल करणु घुरिजे, पोइ इन लाइ भले त खेनि चीन वञणो पवे। घर वेठे नई ॿोली सिखण त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सिंधी ॿोली जो ग्रामर स्लेस आहे। इहा अरबी नमूने में लिखबी आहे। इन जे अलिफ ॿे में 52 अखर आहिनि। इन्हे करे जेको सिंधी ॼाणंदो उहो ॿियनि ॿोलियुनि जा सभु लफ़्ज़ ऐं आवाज़ बि सवलाई सां उचारे सघंदो। अब जितना पढ़ा गया इसका भी हम उर्दू तर्जमा कर लेते हैं। घणियूं ॿोलियूं सिखणु सुठी ॻाल्हि आहे यानी ज़्यादा ज़बानें सीखना भी अच्छी बात है। इन तरह माण्हू जो इल्म वधे थो यानी इस तरह आदमी का इल्म बढ़ता है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त मोमिन खे इल्म हासिल करणु घुरिजे
यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया है कि मोमिनों को इल्म हासिल करना चाहिए। पोए इन लाए भले त खेन चीन वंजनू पवे, यानी फिर इसके लिए इन्हें चीन ही क्यों ना जाना पड़े। घर बैठे नई बोली सीखण त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, यानी घर बैठे नई ज़बान सीखना तो बहुत ही अच्छी बात है। सिंधी बोली जो ग्रामर स्लेस आहे, यानी सिंधी ज़बान की सादा ग्रामर है, यह अरबी नमूने में लिखबी आहे, यानी ये अरबी तरीके से लिखी जाती है। इनजे अलिफ बे में 52 अखर आहिन, यानी इसकी अलिफ बे में तकरीबन 52 यानी 52 हरूफ हैं। इन्हीं करे जेको सिंधी ॼाणंदो उहो ॿियनि ॿोलियुनि जा सभु लफ़्ज़ ऐं आवाज़ बि सवलाई सां उचारे सघंदो, यानी इसलिए जो सिंधी ज़बान जानता होगा वो दीगर ज़बानों के सब अल्फाज और आवाज़ें भी आसानी से दोहरा सकेगा। इस सबक का ख़ुलासा ये है कि हमारा मुल्क पाकिस्तान 4 सूबों पर मुश्तमिल है। इस सबक में पाकिस्तान के सूबे सिंध के रहने वालों और सिंधी ज़बान का ज़िक्र किया गया है। इस सबक में बताया गया है कि ज़्यादा ज़बानें सीखना अच्छी बात है, इस तरह इंसान का इल्म भी बढ़ता है। सिंध के सूबे की ज़बान सिंधी है, जो पुरानी, सुलझी हुई और बात करने में अच्छी और मीठी है। इसके अलावा इस सबक में बताया गया है कि सिंध में रहने वाले सब लोगों को अच्छी ज़बान से बहुत मोहब्बत करनी चाहिए। मुझे उम्मीद है कि इस सबक तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे नेक्स्ट लेक्चर में मुलाकात होगी, तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।